गरीबन जा बार भी न पढ़िया सजा न पढ़िया तो रब के कुरान ॾाढो प्यारो अथव जो अल्लाह अखियुनि खां माज़ूर नाबीननि खे भी कुरान याद कराए पंहिंजे कुरान जी हिफ़ाज़त कराई। मर्द न पढ़िया तो मायूं औरतूं अवां जे ॻोठ जो इहो तजुर्बो आहे। हर साल बे साल 3 साल अवां जे ॻोठ मां न्याणियूं भी आलिम बणजनि थियूं। कुरान के नाज़िल भी अल्लाह कयो आहे त कुरान जी हिफ़ाज़त जी ज़मानत भी अल्लाह पाण जे मथां खणी छॾी। तौरात जा हाफ़िज़ नज़र न ईंदा, इंजील जा हाफ़िज़ नज़र न ईंदा, ज़बूर जा हाफ़िज़ नज़र न ईंदा, पर हिन कुरान पाक जा 8 10 15 सालनि जा तव्हांखे कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम नज़र ईंदा। चओ सुभान अल्लाह। वो क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहां मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों। दोस्तों तव्हांजे अॻियां मां हिकिड़ी आयत पढ़ी आहे जेका अक्सर करे ख़तीब खुतबे में पढ़ंदा आहिनि जुमे वारे ॾियारे ते। इन्न अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकर वल बग़य। इन आयत में अल्लाह ताला जिन ॻाल्हियुनि जो अमर कयो, टिन ॻाल्हियुनि खां अल्लाह मना फरमाई। जिन टिन ॻाल्हियुनि जो अमर कयो अथई उन में अल्लाह तो फरमाए यामुरु बिल अदल, अल्लाह तो चए त अदल कयो। वल इहसान, एहसान कयो, सोना हलो। एहसान जी माना सोनो हलो। कलीम पाण आए कोन इसलिए सेक्रेटरी आ मुझे टाइम ते भगो हले इसलिए सेक्रेटरी मानू करे ये की करे ना रमानी खाने जो वाह बंद करे यामुरु बिल अदल, अदल क्यों, वल इहसान, सोना हलो, व ईताइ ज़िल कुर्बा, अल्लाह तो जे त मित्रन माइटन सां भी सुठा हलो। ये टे अमर घणा बाबा ॻाल्हायो नथा टे ऐं टे मनव यनहा अनिल फहशाइ, अल्लाह ज़िना खां झले थो। फहश ज़िना वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिश। अल्लाह तो फरमाता ज़िना जे वेझो न वञो। वल मुनकर, हर बुराई मुनकर जे वेझो भी न वञो। बग़य, बग़य जे भी वेझो न वञो। ये ॻाल्हियूं टे अमर टे नही इन जे लाइ घटि में घटि हिक हिक ॻाल्हि ते ॻाल्हाए त 6 कलाक हुजनि। मूंखे अधु कलाक हिकिड़ी पॉइंट था ॻाल्हायूं त यामुरु बिल अदल, अल्लाह तो चए अदल कयो। अदल जी माना छा आहे? अदल जी माना है त अदाउल हक़ इला साहिबिल हक़, हक़ वारे खे हक़ ॾियो। बी माना अथसि त जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु। अदल हूंदो त ज़ुल्म न हूंदो। लफ़्ज़ ॿ हिकु अदल ॿियो ज़ुल्म। अदल हूंदो त ज़ुल्म न हूंदो, ज़ुल्म हूंदो त अदल न हूंदो। अदल जो ताल्लुक ख़ालिक सां भी आहे त मख़लूक सां भी। अदल अल्लाह सां भी अदल कयो, हक़ अदा कयो। अदल जी माना इहा बि आहे त हक़ वारे खे हक़ ॾियणो। जंहिंजो हक़ आहे उनखे हक़ ॾियो, जंहिंजो हक़ न आहे उनखे ॿिए जो हक़ न ॾियो। मसल तो मसल ही निरड़ सजदो करणु हक़ कंहिंजो आहे? ॾाढा बाबा ॾाढा सही अल्लाह, ये सजदो हक़ अल्लाह।
अल्लाह जे अॻियां कई इन छा कयो अदल सजदो अल्लाह जो कई इन अदल हक़ अल्लाह जो जाइ के वनी उन जाइ ते रखी जाते हक़ हाने अल्लाह के छॾे गैर जो सजदो कई त इन अदल कयो या ज़ुल्म ज़ुल्म अदल जी माने त हक़ वारे के हक़ ॾियो सजदो हक़ अल्लाह जो तंहिंजे करे इंसान जॾहिं बालिग़ थींदो आहे न वॾो थींदो आहे बालिग़ उन जे मथां हक़नि जा ॿार पवंदा आहिनि वॾा हक़ अल्लाह जा हक़ रसूल करीम जा हक़ औलाद जा हक़ अबे अम्मा जा हक़ उस्ताद जा हक़ ओड़े पाड़े जा हक़ रस्ते जा हक़ जमायतीअ जा हक़ जानवरनि जा हक़ ज़ाल जा हक़ मुड़स जा हक़ पीउ माउ जा हक़ एतिरे क़दुर जो रस्ते जो भी असांखे हक़ आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईमान जूं शाखूं 70 खां मथे 80 खां घटि ईमान खे शाखाऊं हूंदियूं आहिनि जीअं वण खे टारियूं शाखा ईमान जूं शाखा 70 खां मथे 80 खां घटि घटि में घटि ईमान जी शाखा त इमाततुल अज़ा अनित तरीक़ इमाततुल अज़ा अनित तरीक़ रस्ते तां ईज़ाईंदड़ शइ खे परे करे इहो नंढड़ो ईमान का रस्ते ते अहिड़ी शइ पई आहे हिकिड़ो माण्हू अचे थो सम्झे थो त इहा कंहिंखे तकलीफ़ ॾींदी इनखे खणी परे कई इन रस्ते जो हक़ अदा हक़ अल्लाह जा हक़ असां ते असांजा हक़ अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु ते सवार विच में पाकेड़ो हुज़ूर फरमायो या मुआज़ जैसे लब्बैक व सअदैक फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह पान फरमायो मुआज़ तोखे ख़बर आहे त अल्लाह जो बानी ते कहिड़ो हक़ ऐं बान जा अल्लाह ते कहिड़ा हक़ अल्लाह जो बानी ते कहिड़ो हक़ ऐं बान जा अल्लाह ते कहिड़ा हक़ हज़रत मुआज़ चयो साईं अल्लाह ॼाणे अल्लाह पंहिंजे रसूल खे ॼाणाए हुज़ूर फरमायो मुआज़ अल्लाह जो हक़ बाने ते इहो आहे त बानो सजदो अल्लाह जो करे इबादत अल्लाह जी करे रुकू अल्लाह जो करे पुकारे अल्लाह की छो त इबादत हक़ अल्लाह जो आहे जे अल्लाह तां असांखे पैदा कयो आहे किने क़दरे मां लखनि जो लाल या ॻाल्हि त क़ुरान में लिखियल आहे त सारे जहान खे पैदा करण वारो केरु अल्लाह क़ुरान में हुकुम फरमाईंदा या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ओ इंसानो इबादत अल्लाह जी कयो जंहिंखे तव्हां खे पैदा कयो आहे तव्हां खे त पैदा कई पर तव्हां खां जेके अॻु में आया तव्हांजा अब्बा ॾाॾा बड़ ॾाॾा धड़ ॾाॾा घड़ ॾाॾा रब तो फरमाए सभिनी खे मां अल्लाह पैदा कयो आहे हक़ उन जो आहे उन रब जी इबादत कयो जे तव्हां खे किने क़दरे मां लखनि जो लाल कयो आहे रब तो फरमाए इंसान हल अता अलल इंसान हीन मिन अद्दहर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा वरी भी जाए ते अल्लाह फरमाए तो या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व
मूसा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। जाए अल्लाह फरमायो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम। आया पची जगह थी अल्लाह जो कुरान तुझी पैदाश तो बयान फरमाए फरमाई वलक़द खलक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्मा खलक़नन नुतफ़ता अलक़ा फ़खलक़नल अलक़ता मुज़ग़ा फ़खलक़नल मुज़ग़ता इज़ामा फ़कसौनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूसा गॾु मदीने हलंदो मां कई थी शायद तो को ज़मानो तुझो ना निशानी न हो अबे जे पुठी मां अम्मा जे शादी मां कितना कतरा पानी गलीज़ गलीज़ कपड़े के लगे कपड़ों पलीद जान के लगे जान पलीद जगह के लगे जगह पलीद अबे जे पुठी मां आयो अम्मा जे शादी मां रहम जे अंदर सवाल तो पैदा थे करीम अल्लाह रहीम अल्लाह इन बिन कतरन के वजूद में आने जे लाइ कहजी ड्यूटी लगाए पीर आया फकीर आया वली आया मुल्ला मौलवी आया मलाइका आया रब तो फरमाए ना 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 इते मां कहजी ड्यूटी न लगाई कहजी भी न वो दर मलाइका जी ड्यूटी लगाए में जिब्रील तुझी ड्यूटी आ तू नबी ना पैगाम खणी वञ इस्राइल तुझी ड्यूटी आ मानो जा सागड आए भी काइन तुझी ड्यूटी आ मी वसाइण ते इसराफील तुझी ड्यूटी आ कम जे दिहाड़े फूक कढण ते बीठो हुज अल्लाह अल्लाह रब तो फरमाए न बिन कतरन के वजूद में आण जे लाइ मां कहजी ड्यूटी न लगाई दिया तैया मां बाजे दस्ते मुबारक सां पंहिंजी ड्यूटी लगाई इन रहम जे अंदर सूरत पैदा करण वारो ॿियो नागे साईं केरा अल्लाह अल्लाह बलिया दारे जा वारो इहा ॻाल्हि क़ुरान पाक में साफ़ लिखी पई अथव अवां सभु अॻियां पोयां अंदरियां ॿाहिरियां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम। जेको ॾाढा चवंदो मदीने वींदो मोहब्बत सां चवंदे हिन साल वींदे ओ ॿाहिरियां मदरसे वारा भी ॾाढा सुभान अल्लाह चओ फरमाए दो सूरत रहम जे अंदर या पैदा करण वारा न ला इलाहा इल्ला हू मुंबई तो ॻाल्हायो यार मुंबई तो ॻाल्हायो सभु ॿुधाए वेठा हो ला इलाहा
इल्लाहु रब तो फरमाए कदी ड्यूटी न लगाई पापा जी पाण ड्यूटी लगाई अल्लाह अल्लाह रब तो कीअं पैदा कयो फरमाए सुम्मा खलक़ना नुतफ़ता अलक़ा फखलक़ना अलक़ता मुज़ग़ा फखलक़ना मुज़ग़ता इज़ामा फकसौना इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आख़र फरमाए न किन्ने कतरे में चिल्लो लगाए 40 ॾींहं छॾे करे मां जेको हाय मां जेको रत जो दिगड़ो बणायो वरी 40 ॾींहं छॾे करे गोश्त जो लोथड़ो बणायो वरी अंदर हड्डा चाढ़े करे गोश्त चाढ़े करे अंदर जो इंतजाम ठाहे करे खल वारी पोशाक पाराई मां अलम नजअल लहू ऐनैन अखियूं ठाहियूं मां जाते ठहरी पियो वलिसान व शफ़तैन चप ठाया मां जाते ठहरी मां ठाया मां वहदैनाहु नजदैन हथ ठाया मां हथ जो आंगुरियूं ठाहियूं मां पेर ठाया मां पेर जो आंगुरियूं ठाहियूं मां अम्मा जे पेट में राहे करे वरी खुराक जो इंतजाम भी मां अल्लाह कयो तोखे पैदा भी मां रब कयो तंहिंजे कर फरमाए थो या अय्युहन्नास ओ इंसानो उअबुदू रब्बकुम इबादत कयो न रब जी जे तव्हां खे पैदा कयो हिदायत वरी हाणे ईमानदारी जो लक़ब थो ॾे ॿाहिरि निकिरी आए मोहम्मद मुस्तफ़ा सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दो कलमो पढ़ियो ईमान आई हाणे रब ईमानदारीअ जे लक़ब सां ॿियो सॼई या अय्युहल्लज़ीन आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर अल्लाह फरमाए थो ईमान वारो रुकू भी मुंहिंजो कयो ईमान वारो सजदो भी मुंहिंजो कयो ईमान वारो इबादत भी मुंहिंजी कयो ॿिया भलाई वारा भी कम कयो रब तो फरमाए कामयाब कंदो मां अल्लाह अल्लाह पाण फरमायूं माज़ अल्लाह जो हक बाने दे बानो सजदो अल्लाह जो करे इबादत अल्लाह जी करे रुकू अल्लाह जो करे छो त पैदा अल्लाह कयो अखियूं अल्लाह ॾिनस कन अल्लाह ॾिनस हथ अल्लाह ॾिनस पेर अल्लाह ॾिनस ये ज़बान ॻाल्हाइण जे लाइ मुंहिंजे रब ॾिनस हक़ अथसि त सजदो रब जो करे अल्लाह जो असांजे मथां हक़ पाण फरमायो ओ माज़ जी मुंहिंजा साईं पुट तोखे ख़बर आहे त असांजो बाननि जो अल्लाह ते कहिड़ो हक़ चेसि अल्लाह ॼाणे अल्लाह पंहिंजे नबीअ खे ॼाणाए अल्लाह अल्लाह मदीने जे भीर फरमायो माज़ अल्लाह जो हक़ असां ॾे इहो आहे त असां सजदो रब जो कयूं रब सां कंहिंखे शरीक न कयूं ज़ात में भी अकेलो सिफ़ात में भी अकेलो मौत हयाती जो मालिक अकेलो इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक अकेलो नफ़े नुक़सान जो मालिक अकेलो हाणे जॾहिं रब सां कंहिंखे भाईवारो न कयूं रब जी इबादत करे दुनिया जो जहान छॾे करे जॾहिं ओॾे हलो हाणे वरी अल्लाह जे मथां असांजो हक़ इहो हेॾे हाणे अल्लाह जे मथां असांजो हक़ इहो आहे त अल्लाह बदले में अज़ाब न करे माफ़ करे अल्लाह जन्नत ॾेई छॾे अल्लाह जो हक़ असां ते असांजा हक़ अल्लाह ते बाबा ॿुधो साहब जन अची आहिनि आख़िरी हदीस पढ़ाईंदा हिन मदरसे में जेका न्याणियूं आलिम थियूं खुश नसीब आहिनि उन जो अबो अम्मा खुश नसीब आहिनि उन हाफ़िज़नि जो अबो अम्मा जिते कुरान जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ बच्चा थिया उन जी दस्तारबंदी थींदी हज़रत मुफ्ती साहब आख़िरी दस्तारबंदी कराईंदा डॉक्टर फैज़ मोहम्मद साहब जे हिन मदरसे जी निज़ाम संभालण जी अल्लाह उन जे मथां रहम करे जो अल्लाह दीन जो कम थो वठे कुरान जो कम ये खिदमत कुरान जी अल्लाह के कुरान एडो प्यारो अथसि जो अल्लाह पंहिंजे दीन जी खिदमत कमज़ोर मखलूक खां बि वठी कमज़ोर मता समझो तो चलो वडेरा कंदा मता समझो तो वड्डा बादशाह उहे दीन जो कम कंदा न त नारंदो ई कोने
रब जगह दीन जो कम वठे न वो खुश थे रब तुझी वली मेहरबानी आ छो तो दुनिया जे अंदर कंजा पैसा गडल दी कंजा पैसा गोइल दी कंजा पैसा कुकड़ जे मेल दी शराबन दी कबाबन दी रंडन दी जिना दी अलाए केड़े केड़े कमन दी गुनाहन दी पर वडा खुश नसीब हुए दुनियादार आइन वडा खुश नसीब हुए पैसा वारन जो पैसो अल्लाह जी दीन में कब दो चे मदरसे मस्जिद में अयाल बंदे तो कर या दुनिया नेमत वबाल भी आए दुनिया पर ये दुनिया नेमत जो अल्लाह जे दीन ते कम अचे अज तो मान जो दिलियूं ठरी हुंदियूं जिने ने मदरसे सां तावन कयो जानी माली त नतीजो निकतो मर्द छोकरा त कुरान जा हाफिज या आलिम बणजंदा पर तां जे गोठ जो न्याणियूं भी आलिम थियूं बणजंदा ते सुभान अल्लाह नथो चे खुशनसीबी अर्ज़ क्या है ओ दोस्तों अल्लाह जो हक असां दे त सजदो कजो कयो असां के किने कतरे मा लख जो लाल कई गयो मां कुछ ना है अवलम यरल इंसान अन्ना खलकना बिन नुतफा अरे पाजी पैदाइश दाने से सोन जिया चांदी जिया शाही बिन नुतफा गलीज कतरो पैदा वो खसीम मुबीन ने पत्थरो झगड़ालू थी गयो चिट्टो अल्लाह जा भाईवार तो करे ना हक ते जो सजदो अल्लाह जो कर हाने जने अल्लाह जी सजदो करे हलियासी इबादत करे हलियासी रब सा के शरीक न कयो से जात भी अकेलो सिफात भी अकेलो बुधो मैं जल्दी खत्म हो गया सिफात में अकेलो हाने असा जे मथा अल्लाह जे मथा भी असा जो हक है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हजरत माज रजी अल्लाह ताला के गले ते सवारा नबी सही हदीस हाने असा जो अल्लाह ते हक केड़ो हाने अल्लाह ते हक या जिने रब की इबादत करे सफा साफ दी तौहीद परस्ती हलिया से ना हाने अल्लाह जे मथा यो हक दा अल्लाह अज़ाब न करे बदले में जन्नत दे तौहीद हक वा यो अल्लाह जो औलाद जा बाकत औलाद जा पारिया तवा जो बच्चो जमे दा बापे अम्मा जे मथा औलाद जो हक यो आ त नालो भलो रखो सच्चे दी सच्चे मथो कूड़ायो छोकरो आ त सते दी दे तो हर करायो छोकरो जाओ आ त बचे लाकी का कुर्बानी कयो न्याणी जाई आ त हिकड़ो छेलो नालो भलो रखो भला नाला नाले भले रखण में अमलन में असर थींदो आ पाण फरमाई अफजलुल अस्माई अब्दुल्लाह व अब्दुल रहमान भला नाला अब्दुल्लाह अब्दुल रहमान अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार नाला रखो नबियन ज पाण फरमाए मां मोहम्मद करीम जो ज़ाती नालो आ वो भी रखो हदीस पाक में अचे तो जय मानू पाजे पुट जे मथा जो नालो मोहम्मद रखियो रोज मलाइक उन घर में अची करे उन बार जी ज़ियारत कर जो नालो मोहम्मद आ अल्लाह अल्लाह ओ तारे जंजे गोठ वारो क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह फरमाईंदो या मोहम्मद लखे करोड़े मोहम्मद नाले उथी बीहंदो रब फरमाईंदो अवां के न आया मां पंहिंजे महबूब मोहम्मद करीम के आया माण्हू चवंदो अल्लाह असांजे अबे अम्मा असांजो नालो तुंहिंजे मोहम्मद करीम जी मोहब्बत में मोहम्मद रखियो हो तंहिंजे करे हुजूर फरमायो अल्लाह फरमाईंदो जे कॾहिं अवांजे अबे अम्मा जो नालो मोहम्मद करीम जे मोहब्बत में मोहम्मद रखियो न जो अकीदो साहबा शिरक न तव अजो रब करीम जो ऐलानात सबूरा मुझे मोहम्मद करीम जे नाले जे बरकत में जन्नत में हलिया वजो नाला भला रखो भला नालन में अमरन में असर थींदो अवां जो बच्चो ॻाल्हाइण जहिड़ो थे अल्लाह जो नालो सेखारियो हाय 7 साल उमिरि थियसि नमाज़ जो अमर कयो 10 साल उमिरि थियसि मारे कुटे
नमाज पढ़ायो कुरान जी तालीम दियो बच्चन के कुरान जो हाफिज बनायो आलिम बनायो वॾा थियनि बालिग़ थियनि न्याणी वॾी थी पुट वॾो थियो हक़ अथव उनजी शादी करायो औलाद जा दुश्मन न थियो औलाद के कुरान जी तालीम दियो हाफिज बनायो आलिम बनायो वॾा थियनि शादी करायो विहारे न छॾियो न्याणी जमे न्याणी भी भलो भलो अमल हुज़ूर फरमायो जंहिं पेट में 12 न्याणी जमी खैरुल बतन भलो पेट वरी भी न्याणी जावस पान फरमाई ॿिनी न्याणी जे ॼमण ते ख़ुशि थियो नालो भलो रखियई तरबियत कयई तालीम ॾिनई क़ुरान पढ़ायई जी अॼु मलियादारे जे में ॻोठ में 4 न्याणियूं आलिम बणजी वयूं हाय आलिम थियो वरी भले घराणे मां उनजो निकाह करायई शादी करायई पान फरमायो इहो शख्स मां मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदो तंहिंजे करे औलाद जो हक़ तव्हांजे मथां औलाद जे मथां अबे अम्मा जो हक़ अर्ज़ कयूं वञा हे बुखारी शरीफ मुंहिंजे अॻियां पई हे अल्लाह जो क़ुरान ख़ुदा जी ज़ात जो कसम औलाद जो हक़ अबे अम्मा जो भी हक़ अथव अबे अम्मा जो हक़ बच्चन के कीअं ख़बर पवंदी जॾहिं हे क़ुरान पढ़ंदा हिन क़ुरान जी तालीम हासिल कंदा क़ुरान में पढ़ंदा पढ़ंदे पढ़ंदे आलिम थींदा या आयत पढ़ंदा क़ुरान अबे अम्मा सां भले जो हुक्म थो करे इहा ॻाल्हि त क़ुरान पाक में लिखियल भलियादारे जे वारो ख़ुदा जी ज़ात जो कसम जाते पंहिंजी इबादत जो ऑर्डर कयो उते अबे अम्मा सां सोणे हलण जो भी ऑर्डर कयो इबादत सां गॾु इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखियल अमा सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा वक़ज़ा रब्बुक सुभान अल्लाह थोरो मोहब्बत सां खुशीअ में त चओ ॾाढा त चओ क़ुरान पढ़ा फरमाईंदा वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़ वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़फ़िद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा तुझे रब फैसलो कयो अल्लाह जो फैसलो तुझे रब फैसलो कयो आ त इबादत मुंहिंजी कयो अब इबादत कजी अल्लाह तुझे मुझे फैसलो ए फैसलो बजरो कलमो पढ़ो तो न पढ़ो तो ना मोमिन थियो न वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन कहीं भी मोमिन रब जो फैसलो ॿुध फैसला त घणा जल्दी थोड़े टाइम में दुआ करो हज़रत सही बैठो वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमर कहीं भी मोमिन मोमिनानी है कि अल्लाह जे रसूल जो फैसलो अची वञे त मोटण जो हक़ ही न अथसि पहिरियों फैसलो वक़ज़ा रब्बुक तुझे रब जो फैसलो आहे अल्लाह ताबुदू इल्ला इय्याह फैसलो मुझो यो थी न सजदो मुझो कर इबादत मुझी कर रुकू मुझो कर हाजत रवा मां के समझो मुश्किल कुशा मा अल्लाह मौत हयाती जो मालिक मा अल्लाह इज्जत जिल्लत जो मालिक मा अल्लाह नफे नुकसान जो मालिक मा अल्लाह मुख्तारे कुल मा अल्लाह हाज़िर नाज़िर आलिमुल गैब अल्लामुल गुयूब मा रब आया मुखा सवा बियो न थई सजदो हक मुझो यो फैसलो मुझो यो थई व बिल वालिदैन
इंसान अबे अमा सा सोनो हल बिनी मां कोई बोड़ो थी वजे अबो बोड़ो थे अमा बोड़ी थे एड़ी गाल ता कने उम्र वडी थी वई तोखे न थी वणे ओ खान ओ मौली साहब ओ कारी साहब ओ वडेर ओ मुफ्ती साहब ओ डॉक्टर साहब सदर वजीर रब तो फरमाए बिनी मां कोई बोड़ो थी वई अबो या मड़े उम्र वडी हुजण जे करे एड़ी गाल कयो तोखे न थी वणे न वणई रब तो फरमाए उफ़ियूं अला तनहरुहुम अबे अम्मा के उफ़ भी न चइजाए उफ़ भी न चइजाए उफ़ समझो त जने भी गालाए वकुल लहुमा कौला करीमा प्यार सां गालाए जाए अदब सां गालाए जाए एतराम सां गालाए जाए नरम गालाए जाए तुझे दिल ते बार न थे छिड़ बननी जाए अदब सां अया अते अदब तो सेकारे ये बाजू खणी अबे अम्मा जला दुआ गुर रब तो सेकारे फरमाए ना वक़्त लहुमा मिनर रहमा हाय हथ खड़ी बाजू खड़ी रब करीम के चो रब्बिर रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ओ मुझे मौला करीम मुझे अबे अमर जे मता रहम कर ये कर जिए नंढे औंदे हिनन मुझे मता रहम कयो हो अल्लाह अल्लाह हाय बलिया धारे दे जा नौजवान अर्ज़ कई तो वजाए हुजूर फरमायो दुनिया के अंदर मानू चवदान अल्लाह वाला शाम राजी हो वो वरी चवदो आ बाबा फलाने के राजी कर अल्लाह राजी थी नहीं ओ चवदो फकीर राजी त अल्लाह राजी ना 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 मदीने वारे चयो सदको वजास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद फरमाए जर्रब फी रिजल वालिद अबो अम्मा राजी चवद अल्लाह राजी वो जन्नत जो विचो दरवाजो औसत अबवाब अबवाबुल जन्नत अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात आका सल्लल्लाहु अलैहि फरमायो अम्मा जे पेरन जे हेठा अल्लाह जन्नत रखी अम्मा हक तो औलाद जा हक अबे अम्मा ते अबे अम्मा जा हक औलाद ते उस्ताद जा हक तालिबन जा हक पारेसरी जा हक ए पेश इमाम जो भी हक अथव पेश इमाम जो असां जे कहिड़ो हक आहे नमाज़ में इमाम जी ताबेदारी इमाम जेको इमाम खां अॻ में जल्दबाज़ी कंदो न इमाम या इमाम समी अल्लाह लिमन हमीद त जमात जी सब सजदे में या इमाम जी इहो हक आहे इमाम जो इमाम जी ताबेदारी कयो जेको न कंदो इमाम जी ताबेदारी समी अल्लाह लिमन हमीद इमाम उते बीठो आहे सजदे में इमाम आया जलसे में हाजिर हेडे सजदे में या इमाम जी ताबेदारी न तो करे जेको इमाम का अगलाई तो करे न नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आ हदीस ते अमल अथव अज सही हदीस पढ़ाईंदा हुजूर जी हदीस बुखारी शरीफ ये बुखारी अज बुखारी जे दर्स में वही बुखारी मुजी दुआ घुरो अल्लाह जो कसम अल्लाह दुआ कबूल करे छो हदीस पाक जेको जेको इमाम जी ताबेदारी न तो करे अल्लाह उन्हीं मानू जो शक्ल फिराए गदह जी यो हिकिड़ो मुहद्दिस वडो उलमा जी मजलिस उन चुदल थोरले गलती जे करे अल्लाह एडी सजा दीदो इन थोरो ही हदीस में शक मुहद्दिस वडो हदीस पढ़ाई अल्लाह उनके दुनिया में सदा ॾेई छॾी हमेशा जो चेहरो ढकियल हूंदो हिकिड़े शागिर्द जे हज़रत हे तव्हां पंहिंजो चेहरो ई असांखे न ॾेखारियो चई पर ॾिसी छा कंदे चई न ॿुधाए हो जाए जो शागिर्द हो ये जो चेहरो मथे कींदो उन मुहद्दिस जो चेहरो कॾहिं सही है छा थियो फरमाए तो हुजूर जी हदीस ते थोरो ई दर्ज बराबर वो शक पैदा थी पियो अल्लाह मां के दुनिया में सजा ॾे तो इमाम जी ताबेदारी जरूरी है नबी सही जे हदीस में शक करण जेको दुनिया के अंदर चलो शादी हदीस आ
गधा जो चेहरो थींदो या दुनिया में या मरण खां पोइ आलिम हदीस ॿुधाए मदीने जे मीर जो फरमान तो ॿुधाए था आमन्ना सदकना करे असां खे मञणो आहे इहो ई अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो आहे तंहिंजे करे ही मदरसा ही जेके मदरसा आहिनि ये इब्तिदाई पंहिंजे बच्चनि जी तालीम ते ॼाणायो हिन मदरसनि जो असां खां कड़ीअ सां कड़ी मिलायो वञी उन मदरसे सां लॻंदी जेको आका सलाह पहिरियां मदरसो मके पाक में कढियो जंहिं मदरसे जो नालो दारे अरकम जंहिं मदरसे जो पहिरियों शागिर्द सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह उमर फारूक रज़ी अल्लाह ताला उस्मान से नूर है अली मुर्तदा वन जे कड़ी सां कड़ी मिलायो ता साहब सुफा मदीने में आया ते चलो आए हाजी साहब ने सिया मामूल तली ते कुरान में ही पढ़ी आयो जते विच मोहम्मद करीम जा साहब सगुरा पेट सा पत्थर बदी गोडा कोड़े मदीने जे मीर जो दीन इल्म ए कुरान सिखदा हा ए कुरान ये ना आयो तव हे रत जा दरिया पार कंदे 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 इन कुरान दे कूधर कुसजी विया इन दीन दे कूधर कुसजी विया हजरत अबू बकर सिद्दीक़ के मार मिली हजरत उमर शहीद थियो हजरत उस्मान से जे गोद में कुरान हो शहादत मिली सोहणो अली मुर्तजा शेर खुदा कूफे जे जामे मस्जिद में रोजे सा शहादत करबला में सोहणो हुसैन बच्चा वजन औलाद वजे जान वजे घर वजे पर नाने मोहम्मद जे उम्मत कुरान पहुंचे उलमा इमाम केजा लाश जेलन में निकता के किए अवा ॾिसो हे कुरान दरिया हज रत जा पार कंदे कंदे अची बलिया धारे जे में पहुतो आ अजो न कुरान जा उलमा जी इमाम जी सहाबा जी मेहनत अजो ता मेहनत करे पाजे बच्चन के पढ़ायो डॉक्टर फैज मोहम्मद साहब जेको असो मेहनत करे अवा जे हिन गोठ में दीन जो इदारो जे इदारे जे मथा हजरत से मुफ्ती अब्दुल बारी साहब जी देर शफकत है ए जेको उन जी दुआ सा हर साल हिते जेको असो न्याणियूं या छोकरा कुरान जा हाफिज थींदा हजरत से जी दुआ सा वधीक रंग लगंदो आ मां दुआ कई तो वञा अल्लाह ताला साईं जेको असो सभिनी जी मेहनत खे क़बूल मक़बूल मंजूर फरमाए डॉक्टर साहब जी मेहनत के अल्लाह ताला ता सा जो वेण बुधन बुधन पांजी बारगाह में मक़बूल मंजूर फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीकी इल्ला